हाज़रीन जोही खां असां रिपोर्ट शेयर कई आहे मुश्ताक अली रोधनानी। रिपोर्ट मूजिब जोही क़ाछे जे मरकज़ी शहर हेररो खान ऐं ॻोठ फुलू क़मबराणी जे ॻोठाणन शहरين معصوم ॿारड़न सां गॾु अॻूणे क़ाउंसलर गुलज़ार लग़ारी, امداد खान लग़ारी, الهॾتو लग़ारी, अली मोहम्मद قمبراڻي, عزيز الله قمبراڻي ऐं ॿियनि जी अॻवाणी में ज़रعي ज़मीन ऐं घरन ते कब्ज़े ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे मेन चौक ते धरणो हयो, जिते मुज़ाहिरीन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजी ज़रعي ज़मीन ऐं घरन ते DIG फिदा हुसैन मस्तोई ऐं संदसि भाउ तरफ़ां कब्ज़ो करे असां ग़रीबनि सां ज़ुल्म करे रहिया आहिनि। असां काफ़ी भेरा हद जे DSP ऐं SHO वटि केस दाख़िल करण विया आहियूं, मगर हद जी पुलिस असांजो फ़रियाद दाख़िल करण खां खुतो जवाबु ॾेई छॾियो आहे। मुज़ाहिरीन जो वधीक चवणु हो त असां पंहिंजी ज़मीन ते जॾहिं वञूं था त असां मथां हथियार ताणे असांखे मौतमार धमकियूं ॾेई असांखे लॾाइण चाहिनि था। मुज़ाहिरीन IG सिंध, सुप्रीम कोर्ट ऐं ॿियनि आला इदारनि खां मुतालबो कयो आहे त असांजी ज़रعي ज़मीन तां कब्ज़ो हटाए कब्ज़ा माफ़िया ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे असांखे इंसाफ़ ॾिनो वञे। सालिया मोस्तई उन्हीं जा जेके भाइरन असांजे फायरिंग थी ता पुलिस वटि रिपोर्ट कई। पुलिस SHO थाणे ते पट ते वियासीं, इंचार्ज हैरो खान ते वियासीं, चए असां न ईंदासीं। कहिड़ो बि मसइलो चए भली माण्हू मारो छा बि कयो असां न ईंदासीं। यको वेही थाणे ते छो न ईंदासीं? असांखे DIG जो हुकुम आल कंहिंजो बि ज़बरदस्ती असां न ईंदासीं। चए असां ग़रीबनि जे मथां फायरिंग हली आहे, केर भी न पियो अचे, असां गरीब मारिजी वञूं या कुझु थिए मसइलो कोई अचे न पियो। ग़रीबनि जी कोन ॿुधई साईं। असां सर्वी नंबर आॾे अबे ॾाढे जा 205 ज़ुल्म लॻो पियो, असां मार कुट लॻी पई आहे, फायरिंग लॻी पई आहे, ग़रीबनि सां नाहक ज़ुल्म आहे। असांखे मथां मारे बि वञण जो पुलिस बि नथी अचे, केरु ॿुधे ई कोन थो। असां सां अहिड़ो ज़ुल्म आहे। 3 चकर असां सां विढ़िया आहिनि, पुलिस आई आहे असांजे घरनि में घिरी पई आहे, असांजे नंबरनि ते कब्ज़ो। असां पुलिस बंद कयो।